بسم الله الرحمن الرحيم ألم أعهد إليكم يا بني آدم ألا تعبدوا الشيطان إنه لكم عدو مبين صدق الله مولانا العلي العظيم. مسلمان भाइयों, अल्लाह ताला जल्ल जलालु जल्ल शानु शाल असां सभिनी खे हिदायत नसीब फरमाए, ईमान सां रहाए, ईमान सां लाॾाणो नसीब फरमाए। हिक भेरे असांजो सुहिणो नबी मदीने वारो मीर पंजी पाक महफिल में वेठो हुयो। नबी सरदार जी महफिल जारी हुई। जा रजुलुन इलन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हिकड़ो मानू आयो मदीने वारे साईं जे हुजूर में, सोने नबी जे अगियां पेश थियो। फ़क़ाल, अर्ज़ कयई, या रसूल अल्लाह, शहिदतु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अन्नक रसूलुल्लाह। या रसूल अल्लाह, मां कलमो शहादत पढ़ा, चवा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्नक रसूलुल्लाह। महबूब, अल्लाह का सवा ॿियो को बि इबादत जे लाइक़ न आहे, तव्हां अल्लाह जा रसूल आहियो। इहा शाहिदी ॾियां। व सल्लैतुल खम्स, पंजई नमाज़ूं पढ़ा, फज्र, बेपारी, टेपारी, सिजल तो सोमाणी, पंजई नमाज़ूं पढ़ा। व अद्दैतु ज़कात माली, जे मालदार थी वञा त मां पंहिंजे माल जी ज़कात बि ॾियां। व सुमतु रमज़ान, ऐं रमज़ान ज़िंदगी में मिले तो उन जा रोज़ा बि रखां। पो तव्हां मुंहिंजे बारे में छा था फरमायो? कलमो पढ़ा, नमाज़ पंज पढ़ा, ज़कात ॾियां ऐं रमज़ान जा रोज़ा रखां, ये इस्लाम जा हुकुम मञा, पोइ मुंहिंजे बारे में अवां छा था फरमायो? मदीने वारे साईं फरमाया त मन मात अला हादा, जेको माण्हू इन्हनि चइनि कमनि ते जेके तो हींअर बयान कया, इन्हनि कमनि ते ज़िंदगी गुज़ारे, तां जो जो मौत बि इन्हनि कमनि ते अची वञे त कान मअन नबिय्यीन व सिद्दीक़ीन व शुहदा यौमल क़यामत जे ॾियारे में इहो माण्हू भली कोरी आ, मोची आ, मलाणो आ, मुहाणो आ, ड्रिघो आ, बिंदरो आ, कारो आ, गोरो आ, केर बि आहे, बस इहे चार कम जेको करे क़यामत जे ॾियारे नबीअनि सां गॾु हूंदो, सिद्दीक़नि सां गॾु हूंदो, शहीदनि सां गॾु। जी कलमो शहादत जो पढ़े, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। इहो कलमो शहादत जो पढ़े, पंज वक्त नमाज पढ़े, माल जी ज़कात ॾिए, रमज़ान जा रोज़ा रखे, बस। पर ईअं न ॿ ॾींहं 4 ॾींहं करे पोइ छॾे ॾिए, न। साईं फरमाए त मात अला हाज़ा, उनजो मौत अचे त इन्हनि कमनि ते उनखे मौत अचे। कंदो रहे इहे कम, तां जो मरंदे बाक़ी ताईं इन रस्ते ते क़ाइम हुजे त क़यामत जे ॾियारे में इहो मुंहिंजो ग़ुलाम, इहो मुंहिंजो उम्मती फरमा बरदार क़यामत जे ॾियारे नबीअनि सां गॾु हूंदो, सिद्दीक़नि सां गॾु हूंदो, शहीदनि सां गॾु हूंदो।
दिल खुश थी या न जी? बस गाल ते दंग न थी। व नसब अस्बुआई, मदीने वारे साईं हीअं आंगुर मुबारक हीअं मथे कई। ॿुधो, हीअं आंगुर मथे करे सरकार फरमायो, ॿुधो, जन्नत में वेंदो ये कम भली करे बेहश्ती आ मालम यु अक वालिदे, जेसी ताईं पीउ मां जी नाफरमानी न कयई। पर जेकॾहिं अबे अम्मड़ जी दिल रंजायई, भली कलमो शहादत पढ़े, भली नमाज पढ़े, भली रोजा रखे, भली ज़कात ॾे, पर जेकॾहिं अबे अम्मड़ जी दिल रंजाई थई त जन्नत में न वेंदो। पीउ मां जी दिल ॾुखाई थई, इहो जन्नत में न वेंदो, बेहश्त में न वेंदो इहो। पर इहे चार कम करे ऐं अबे अम्मा जी दिल बिठारे। रुगे आम जन्नत न हूंदी पर नबीयन सां गॾु, सिद्दीक़न ऐं शहीदन सां गॾु। नबी माना मदीने वारो साईं, माना मूसा कलीमुल्लाह, ईसा रूहुल्लाह, इब्राहिम खलील, ये नबी है न। शहीदन सां गॾु, यानी हजरत उमर फारूक शहीदा, उस्मान गनी शहीदा, सैयदना मौला अली शेरे जली हैदरे करार शहीदा, करबला वारा शहीद, उहद वारा शहीद, बदर वारा शहीद, जन जिंदू जानियूं पंजार सिर साह रब जे रस्ते में कुर्बान कया। ओ ही उम्मती उन्हनि शहीदन सां गॾु जन्नत ॾे हलंदो। सिद्दीकन सां गॾु, शहीदन सां गॾु, नबीयन सां गॾु इहो बेहश्त में वेंदो। पर शर्त हिकिड़ो आ त पंहिंजे अबे जी दिल न रंजाए, पंहिंजी अम्मा जी दिल न ॾुखाए। जंहिंते अबो अमड़ नाराज़ आहिनि, जंहिं पंहिंजे जीजल मां जो जी झुकायो आ, अबे जी दिल ॾुखाई आ। भली नमाज़ी आ, गाज़ी आ, रोज़ेदार आ, भली ज़कातूं ख़ैरातूं ॾियण वारो आ, पर इहो जन्नत में न वेंदो जंहिं पंहिंजे अबे अम्मा जी दिल ॾुखाई। चओ सल्लल्लाहु अलैका या अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या पुट तव्हांजो तवज्जो चाहींदुसि। अल्लाह ताला हिकिड़ो फ़ैसिलो करे छॾियो आहे। जी ॻाल्हायो। अल्लाह ताला हिकिड़ो फ़ैसिलो करे छॾियो, अटल फ़ैसिलो रब करे छॾियो आहे। कहिड़ो? त चार माण्हू आहिनि, उन्हनि खे अल्लाह ताला कॾहिं बि जन्नत में दाख़िल न कंदो। उन्हनि खे जन्नत में दाख़िल त न कंदो, पर जन्नत जी नेमत सिंघाईंदो बि न। चार माण्हू अल्लाह पनाह में रखे, इहो रब जो अटल फ़ैसिलो आहे। चार माण्हुनि खे अल्लाह ताला जन्नत में दाख़िल त न कंदो, पर बेहश्त जी ख़ुशबू बि उन्हनि खे। कहिड़ा? मुदमिनुल खम्र, शराबी, शराब जो आदी, शराब जो मवाली, शराब पींदो रहे। इन माण्हू जे लाइ अल्लाह जो अटल फ़ैसिलो थी चुको आहे। व
अल्लाह जो फैसलो आ व्याजी के जन्नत न मिलंदी शराबी के जन्नत न मिलंदी व आकिलु मालिल यतीम बिगैर हक ऐं टियों उहो माण्हू जेको यतीम जो माल नाहक खाईंदो बहाना करे यतीम जो माल खाए नाहक माल फबाए इन जे लाइ मुंहिंजे रब करीम जो फैसलो थी चुको आहे इनखे जन्नत मिलंदी न ऐं चौथे नंबर ते बदबख्त वला कुल वालिदैहि उहो माण्हू जेको पंहिंजे अबे अम्मड़ जो नाफरमान पंहिंजे पीउ मां जी दिल रंजाइण वारो आहे पंहिंजे अबे अम्मा जी दिल ॾुखाइण वारो आहे ही अल्लाह जो फैसलो आहे इनखे जन्नत न मिलंदी मिठा बख़्त वारा आहिनि उहे जन पंहिंजे अबे अम्मड़ जी फर्मा बरदारी करे उन्हनि जी दिल ठारी आहे तूं दुनिया जो खुश नसीब माण्हू ई जे तो ते तुंहिंजी अम्मड़ राज़ी आहे जे तो सां तुंहिंजो अबो राज़ी आहे हजतुल वदा हुयो आखिरी हज जेको मदीने वारा साईं पिया कनि हज जे मनासिक अदा कंदे हुजून मक्के जी हिकड़ी जगह आ वादी आ हुजून हुजूर इतां गुजरा पे अम्मा आयशा सिद्दीका साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा थी रिवायत करे त अचानक मूं ॾिठो त मुंहिंजे मुस्तफ़ा जो चेहरो मूंखे ॾुखारो लॻो आका जे अखियुनि में लुड़क हुया मुस्तफ़ा करीम जो चेहरो गमज़दा नजर आयो मूंखे फरमाई त आयशा ते वे मां अचां मां इंतजार में वेठी रहियसि अल्लाह ख़ैर करे मुंहिंजे पुनल ॾेशल ख़ैर हुजे अमां फरमायो मां इंतजार में वेठी रहियसि घणी देर गुज़री वई ॻच अरसो गुज़रियो हुजूर मोटिया इएं पियो लॻे जीअं गुलाब जा गुल टिड़ी पवन मुंहिंजे मुस्तफ़ा जो पाक चेहरो ख़ुशीअ में बहके पियो खुशीअ में मुंहिंजा सुहिणा हबीब मुरकंदा आया खिलंदा आया खुशीअ में मसरूर नजर आया मूं अर्ज़ कयो मुझो अब्बो अमां ता कुर्बान मुझी अम्मड़ अमां ता घोर कया या रसूल अल्लाह तवां हितों हजून ने निकतो त तवां गमज़दा हुयो वरी मोटियायो त तवां खुश खुश नजर अचो पिया महबूब मां पुछां त सबब केड़ो साईं फरमायो त आयशा जेडी मल हितां गुज़रियुसि पे त मूंखे मुंहिंजी अम्मड़ आमना जी जल याद अची वई अम्मड़ जी याद अची वई पोइ मां निकतुसि पंहिंजे रब खे अर्ज़ कयो मुंहिंजा मौला मुंहिंजा रब करीम मां पंहिंजी अम्मा खे ॾिसण थो चाहियां जेडी मल मूं पंहिंजे रब खे अर्ज़ कयो अल्लाह ताला करम कयो मुंहिंजी अम्मड़ जी मज़ार खुली पई अम्मा जेरी थी ॿाहिर निकिती मूं अम्मड़ जी ज़ियारत कई अम्मा मुंहिंजो दीदार कयो पोइ मुंहिंजी अम्मा मूं ते कलमो पढ़ियो मुंहिंजी असहाबियाणी बणी खुशी थी ही मुझो चेहरो जेको अॼु टिड़ियल ॾिसी थी इन जो सबब इहो आहे जो हींअर मां पंहिंजी जीजल अम्मा जी ज़ियारत करे आयो आहियां मुंहिंजी अम्मड़ मूं ते कलमो पढ़ियो आहे
हुआ तो हुई अग में बुआ मुसलमान दीन इब्राहिमी ते हुई पंजे अबाने दीन इब्राहिम ते हुई मुवहिदानी हुई मोमिनानी हुई अल्लाह के मञण वारी हुई पर मुझे ऐलाने इस्लाम का अग दुनिया ता पर्दो करे वही हुई अज उन्हें मुखे एक नबी जे रूप में डिठो मुते ईमान आंदई कलमो पढ़ी मु मोहम्मद जी असहाबियानी बणी इन जे करे मां मोहम्मद खुश खुश मोटियो आया ओ नबी जी अमा ओ नबी जी अमा सैयदा आमिना तोखे बे इंतहा डा जडा तर दिना ओ नबी जी अमा ओ मिठल जी अमा ओ नबी जी अमा ओ पुनल जी अमा तुझो लखते जिगर पे करे नूरवा सुभान अल्लाह हर के अबुआ हर के अम्मा है पर के जो बच्चो मोहम्मद मीर जड़ो बच्चो थी न सगियो न थी सगंदो कुर्बान वंजे अम्मा मिना जे शान ता कुर्बान वंजे हजरत अब्दुल्ला जे मकाम मर्तबे ता जे जो बच्चो आत मोहम्मद मीर सैयदुल आलमीन खातमुन नबियीन मोहम्मद मीर जे जो बच्चो घर हो बागे इरम जानिवर तो जन्म केड़ा कादिर करम नूर जा आईना ओ नबी जी अमा सैयदा आमिना ओ नबी जी मादरे मुस्तफा उम्मे खैरुल वरा मादरे मुस्तफा उम्मे खैरुल वरा जान सिद्दीको सफा सदके तो ता जहान ओ नबी जी अमा ओ नबी जी अमा तो के बेइंतहा डा जडा तर दिना ओ नबी जी अमा सुभान अल्लाह इमाम तबरानी मजम कबीर में रिवायत आंदी हजरत सोबान रज़ी अल्लाह ताला नो रिवायत तो करे हबीबन फरमाता सलासतुन ला यनफउ माहुन अमलुन टे कम जेको करे थो न उनके कंहिं बि अमल जो फ़ाइदो न मिलंदो भले नमाज पढ़े फ़ाइदो न मिलंदो रोज़ो रखे हज करे मके वञे मदीने वञे इबादत करे ज़ुहद करे नेकियूं करे पर जेकॾहिं टिनि ॻाल्हियुनि मां हिकिड़ी बि ॻाल्हि अथसि त कंहिं बि अमल जो फ़ाइदो न मिलंदो पुट तव्हां इहा ॻाल्हि सम्झी अलाए कोन सम्झी जी तव्हां इबादत कयो था इबादत जो तव्हांखे अजुर मिलंदो फ़ाइदो मिलंदो जन्नत मिलंदी दुनिया में अल्लाह ख़ुशि थींदो मदीने वारो साईं राज़ी थींदो आख़िरत जूं नेमतूं दुनिया जा इनाम इकराम मिलंदा साले अमलनि जे सदके
पर जेको टे कम करे थो न, भली इबादतूं करे, रियाज़तूं करे, पर उन्हें के कंहिं बि अमल जो फ़ाइदो न मिलंदो, न हिते न हुते। कोन पुछंदो त ये टे कम कहिड़ा आहे, कोन पुछंदो जी, ॿुधायां त यादि रखंदो। साईं फरमायो अशिरक बिल्लाह, हिकिड़ो अल्लाह सां शिरक करण, इन माण्हू खे कंहिं बि अमल जो फ़ाइदो न मिलंदो जेको अल्लाह जी ज़ात सां शिरक करण वारो आहे। व उकूकुल वालिदैन, ॿियो अबे अमड़ जी नाफरमानी, भली आबिदा ज़ाहिदा नेकोकारा निमाज़िया गाज़िया, पर जे पीउ मां जो नाफरमान आहे त कंहिं बि अमल जो उनखे फ़ाइदो अजुर सवाब न मिलंदो। ऐं टे नंबर ते वल फिरार मिन ज़हफ़े, इस्लाम ऐं कुफ्र जी जंग मां पुठी ॾेई बुज़दिल थी भॼी वञे, मैदान छॾे पुठीरो थी भॼे, इनखे बि कंहिं अमल जो फ़ाइदो न मिलंदो। अल्लाह सां शिरक करे, ॿियो पीउ मां जी नाफरमानी करे, टियों इस्लाम ऐं कुफ्र जी जंग मां पुठ ॾेई भॼे, इन टिन कमनि करण वारे खे कंहिं अमल जो फ़ाइदो न मिलंदो। अल्लाह शल इन्हनि टिनी कमनि खां बचाए। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह, अञा मोहब्बत सां सल्लल्लाहु अलैका या सल्लल्लाहु अलैका या इमाम तबरानी, इमाम हाकिम रिवायत आंदी आहे हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां, मदीने वारे साईं फरमायो त लअनल्लाहु सबअतन मिन फौक़ि सबइ समावातिही, कुछ माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे अल्लाह ताला सतनि आसमाननि खां मथां सत भेरा लानत विधी आहे। ऐं जेॾी महिल हिकिड़ी लानत रब लाहे थो त उहा टे भेरा लानत थी उन ते वसे थी। ऐं मदीने वारे साईं फरमायो त वलन कुल वाहिदिन मिनहुम लअनतन तकफी, हिकिड़ी लानत उन जे तबाही जे लाइ काफ़ी आहे। कंहिंखे रब जी हिकिड़ी लानत पइजी वञे न, उन जे बर्बादी जे लाइ, उन जे जहन्नम जे लाइ, उन जे निभाग जे लाइ इहा हिकिड़ी लानत ई उन खे काफ़ी आहे। पर अल्लाह सत भेरा लानत विझे, हर लानत टे भेरा उन ते अचे फिटकार पवे। केर बदबख्त आहिनि, साईं फरमायो मलऊनुन मन अमिल अमल कौम लूतिन, मलऊनुन मन अमिल अमल कौम लूतिन, मलऊनुन मन अमिल अमल कौम लूत। टे भेरा मदीने वारे मीर फरमायो त उन ते लानत आहे जेको लूत अलैहिस्सलाम जी कौम वारो अमल करे थो। यानी जीअं हज़रत लूत अलैहिस्सलाम जे नाफरमान कौम छोकरे बाज़ी कई ही, अमरत परस्ती कई हुई, जीअं उन्हनि हम जिन्स परस्ती कई हुई, कौम लूत वारा मर्द मर्दन सां बेहयाई कंदा हा, मर्द मर्दन सां ज़िना कंदा हुया। टे भेरा मदीने वारे मीर फरमाते इन ते अल्लाह ताला सत भेरा लानत वसाए जेको माण्हू इहो अमल यानी छोकरे बाज़ी जो अमल जेको करे थो, इन जे मथां अल्लाह ताला टे भेरा लानत वसाए। मर्द मर्द सां बेहयाई करे, मर्द मर्द सां गुनाह करे, मुझे आका फरमायो इन जे मथां अल्लाह जी लानत आ।
व मलऊनुन मन ज़बह लिग़ैरिल्लाह। उन माण्हू ते अल्लाह जी लानत आ जेको कुहण जे वक्त जानवर ते ग़ैरुल्लाह जो नालो वठे। कुहण माल बिस्मिल्लाह अल्लाह अकबर न चवे। कुहण मर के पीर फकीर वली के नबी के सिद्दीक के बुत के अल्लाह का सवा के गैर जो नालो वठी कुहे बिस्मिल्लाह अल्लाह अकबर चवण बजाए वो के गैर जो नालो वठे। साईं फरमाता इन मानू ते बि अल्लाह सतन आसमानन का मथे सख्त बेरा जेको जानवर के कोण मल गैर जो नालो वठे। ऐं 3 नंबर ते मन अकवाल दई उन माण्हू ते सत भेरा रब्बुल लानत वसाए जे पंहिंजे अबे अम्मड़ जी नाफरमानी पीउ मां जी नाफरमानी कयई। पीउ मां जी दिल रंजायई। पीउ मां खे रुआयई सतायई ॾुखायई। इन माण्हू जे मथां अल्लाह जी सत भेरा लानत फिटकार वसी। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। इमाम इब्न हिब्बान रिवायत आंदिया हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हु तो रिवायत करे हबीबन फरमाया अल्लाह मन ज़बह लिग़ैरिल्लाह। जेको अल्लाह का सवा बे के जे नाले ते जानवर ज़िबह करे इन जे मथा अल्लाह जी लानत आ। वलन अल्लाह मन ग़य्यर नुखूमुल अर्द। उन माण्हू ते अल्लाह जी लानत आ जेको ज़मीन जूं हदूं मटाईंदो। ज़मीन जा निशान मटाईंदो आ। पराई बन्नीअ खे हद मटाए वरी पंहिंजे अंदर शामिल कंदो। काछे ॾे वञो न पत्थर लॻा पिया हूंदा आहिनि। हे बनो फलाणे जो हे बनो फलाणे जो। उन हद के मटाए साईं फरमाए जेको हिकड़ी गिराठ पराई जमीन जी पंज जमीन दे शामिल करे सिर्फ हिकड़ी गिराठ जरे क़यामत जो ॾियारो थींदो त 7 जमीनूं गट बनाए ने जे गिचीअ में विधियूं त खणो हाणे बार पराई बनियुनि ते कब्जा पराई प्लाटनि ते कब्जा कब्जा माफिया हींअर सरगरम आहे। जेतिरा वॾा अमीर माण्हू आहिनि न ताड़ियूं वेठा आहिनि के ग़रीब जो बनी जो टुकड़ो को किथे कंहिंजो प्लाट खाली पियो हुजे रातो वाहे अचे कब्ज़ो कंदो। अहिड़ा शोधा माण्हू वेहारियूं वेठा आहिनि कब्ज़े खोर। उहे वठी ईंदा राति जो गाॾी भरे अचे कब्ज़ो करे वेंदा। बेटा तूं त सुभाणे मरी वेंदे सुभाणे मौत अची वेंदो ज़मीन ते धूड़ पई पाईंदी। तुझे पुटन के या पोटन के भी नसीब थे हले को वरी बियो को मालिक थी वने। ये त थींदो आहे न चोरन जे मथा मोड़। लानत तो खई अज़ाब तो खयो हिसाब तो खूं थींदो। नफो ॿिया वठंदा फ़ाइदो ॿिया वठंदा तोखे फ़ाइदो कहिड़ो मिलियो जी? सोचो था इन ॻाल्हि ते कोन था सोचो जी? लोड़ो मटाए नौ पूर हणंदो न त पोइ कुझु 2-3 इंच वधाईंदो। रोडनि रस्तनि ते तव्हां ॾिसो शहरनि में गलियूं घिटियूं सोड़ियूं कंदे 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 एतिरियूं गलियूं सोड़ियूं कयूं अथनि जो जनाज़ो खणण जे लाइ बि विथी कोन थी मिले। हालांकि नक्शे में गली 30 फुट हुई हाणे वञी ॾिसो त 7 फुट आहे। गाॾी बि न गुज़री सघे।
मुझे आका फरमायो यो जेको जमीन जो हदूं निशान मिटाए थो इन जे मथा अल्लाह जी लानत फिटकार वसंदिया वलन अल्लाह मन सब वालिदैहि है उन मानू ते भी अल्लाह जी लानत जेको पंजे अबे अमड़ के गार थो अबे अमड़ के खटिया लफ्ज तो गालाए पीउ मां के गार नहीं गुथो लफ्ज गालाए इन मानू ते अल्लाह जी लानत वसंदिया असाब अर्ज के या रसूल अल्लाह को मानू पंजे पीउ के गार दई सके तो को मानू पंजी मां के भी गार दई सके तो पर फमे सही चई को मानू पीउ के गार न दींदो मां के गार न दींदो पर बे जे पीउ के गार नहीं वो हिन जे पीउ के गार दींदो बे जी मां के गार नहीं वो हिन जी मां के गार दींदो तो इया गार असल में हिन पान पंजे पीउ मां के दींदो भाई तू बेन जो पीउ न कतारी हां तो तुझो पीउ छो कतार जे तू बे जी मां के गार न दी हां तो तुझी मां के गार छो मिले हां गार ये या गार जो सबब बनजे बिन्नी ते अल्लाह जी लानत वसंदिया अमड़ तो के जणियो इने जेला तो तू उन जी दिल दुखाई अबे तो के वात जा गिरह कडी पाले निपाए खाराए प्यारे जवान के इने जेला तो हाने कुराड़ में तू उन जी दिल आजारी करी अफसोस आ तुझे हाल जे मथा जो तू पंजे अबे अमड़ जी दिल रजाई तो पंजे पीउ मां जी दिल दुखाई तो या गाल अल्लाह वट कबूल कतई नहीं चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैहि या हबीब अल्लाह मोहब्बत सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैहि या हबीब हिकड़ी हदीस मुझे सामो आई आ लिंग डकी था वञा थोड़ो ध्यान मुड़े के तो मैं हदीस बयान कया हजरत अब्दुल्ला बिन अबी औफा रज़ियल्लाहु तआला अन्हु तो चेत कुन्ना इंद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फताहु आतिन फक़ाल शाबुन यजूद बिनफ्सिही फक़ील लहू कुल ला इलाहा इल्लल्लाह फलम यस्तति हुजूर जन वेठा हुया मजलिस में ते एकड़ो मानू आयो अर्ज की या रसूल अल्लाह एकड़ो नौजवान आ उनके सकरात लगी आ सकरात जे हालत में आ पर उनके चऊं था त कलमो पढ़ चौ ला इलाहा इल्लल्लाह जे तो मां पढ़ी न थो सका मुझी ज़बान न थी वरे असी चऊं था त कलमो पढ़ चे तो मुझी ज़बान न थी वरे मां न थो पढ़ी सका असा चौंदा कलमो पढ़ चे तो मुझी ज़बान न थी वरे आहे मरण में सकरात में आ या रसूल अल्लाह इहो हाल आयो नहीं या रसूल अल्लाह इहो मानू नमाज भी पढ़ंदो नमाजी बोयो नेकोकार बोयो पर हींअर उन जी ज़बान कलमे ते वरे न थी पो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन उथिया उन नौजवान वट पाण आया ॾिठऊं त वाकई वो सकरात जे आलम में आ फक़ाल लहू कुल ला इलाहा इल्लल्लाह मदीने वाले मीर फरमाइश त नौजवान चओ ला इलाहा इल्लल्लाह फक़ाल ला अस्तती अर्ज के या रसूल अल्लाह मुझी ज़बान न थी वरे या रसूल अल्लाह मैं कलमो न थो पढ़ी सका महबूबा मुझी ज़बान कलमे ते न थी वरे रब न करे चलो वो को ॾींहुं के मुसलमान ते अचे जो मरण जे वक्त में उनके ज़बान कलमे ते न वरे अॻियो रसूल सोहणो बीठो आ साईं फरमाईंदा पढ़ कलमो मां मुथा या रसूल अल्लाह मुझी ज़बान न थी वरे फक़ाल
काल लिमा महबूब फरमाते छो छाजे करे कलमे दी ज़ुबान नथी भरे कान यो अक़ो वालिदतहू यो माण्हू हुयो जेको अम्मड़ खे ॾुखाईंदो अम्मड़ जी दिल रंजाईंदो हुयो अम्मड़ सां ओणो हलंदो पंजी अम्मड़ जी दिल ॾुखायई पंजी अम्मड़ जी दिल रंजायई अज रसूल मथो बीठो आ रसूल तो फरमाए कलमो पढ़ पर चए तो या रसूल अल्लाह मुहक कलमे ते मुझी ज़ुबान नथी वरे सबब इहो आ जो अम्मड़ उन ते नाराज़ यो वाक्यो छो थियो उम्मत जे अॻियां यो रिपोर्ट थियो हिन जे लाइ त उम्मत खे ख़बर पए त पीउ मां जी नाफ़रमानी का मामूली शइ न आहे एॾो वॾो जुर्म जो मरण जे वक़्त में उनखे कलमो नसीब नथो थिए बेईमान थी थो वञे जेको पंहिंजे अबे अम्मड़ जी दिल खे रंजाए फ़क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहयतुन वालिदतुहु हबीबन फरमायो त छा इन जी मां जेरी आ जंहिंजी दिल हिन ॾुखाई आहे उहा मां जेरी आहे कालू नाम अर्ज़ कयूं हा या रसूल अल्लाह मां जेरी अथसि काल उदूहा पाण फरमायो उनखे घुरायो उनखे सॾु कयो चयोसि अल्लाह जो नबी सॾई थो फजात उहा औरत आई फ़क़ाल हादा इब्नु हबीबन फरमाया ते तुंहिंजो पुटु कालत नाम या रसूल अल्लाह हा मुंहिंजो पुटु फ़क़ाल लहा अरअयत लौ उज्जत नारुन दख़मतुन छा तू चाहींदीअ त बाहि भड़काई वञे बाहि मचाई वञे पोइ तुंहिंजे पुट खे खणी उन बाहि में विझजे छा तू इहा ॻाल्हि पसंदि कंदीअ अर्ज़ कई या रसूल अल्लाह ईअं त मां सही न सघंदुसि पाण फरमायो जेकॾहिं तूं हिनखे माफ़ी नथी ॾीं त मां मुहम्मद हिन जो फ़ैसिलो इहो थो कयां इल्ला हर्रकनाहु बिहादन नार असीं बाहि ॿारियूं था ऐं हिन तुंहिंजे पुट खे हिन बाहि में साड़ियूं था जेकॾहिं तूं हिन ते राज़ी न आहीं त मां मुहम्मद जो फ़ैसिलो इहो मां हिनखे बाहि में साड़ायां अर्ज़ कई या रसूल अल्लाह जेकॾहिं मां इनखे माफ़ करे छॾियां त पोइ मदीने वारे साईं फरमायो त तूं जेकॾहिं हिनखे माफ़ी ॾीं त अल्लाह बि हिनखे माफ़ करे छॾींदो ऐं मां मुहम्मद करीम बिन जो शाहिद थींदुसि पोइ उन औरत चयो त या रसूल अल्लाह तव्हां शाहिद थियो कद रदी अनह मां इन पंहिंजे पुट ॾों राज़ी थी वियसि मां इनखे बाहि में विझण तव्हां जेको चयो था त बाहि ॿारे उनखे साड़ींदासीं हिन में या रसूल अल्लाह मां पंहिंजे बच्चे खे बाहि में सड़ण ॾिसी सही न सघंदुसि मुंहिंजा हबीब मूं हिनखे माफ़ कयो पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जे साम्हूं जॾहिं मां उनखे माफ़ कयो पोइ मदीने वारे साईं फरमाते या गुलाम ओ छोकरा ओ पुटड़ा कुल ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु फ़क़ाल हा साईं जन फरमाया त पुट चओ अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह तो जी ज़ुबान हली पई चई अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु मदीने वारे साईं दुआ जा हथ कया अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अनक़ज़हु बी मिनन नार अल्लाह जा शुक्राना जे मुंहिंजे सदके अल्लाह हिनखे बाहि खां बचाए छॾियो पुट इहो वाक्यो ॾाढो इबरत आमोज़ आहे सबक सिखण वारो आहे अल्लाह जे हबीब जे साम्हूं जेको इहो मंज़र थियो आहे छा तव्हां सम्झो त पीउ माउ जे नाफ़रमान जो केॾो वॾो जुर्म आहे हता कि उनखे कलमो नसीब नथो थिए पर जे पीउ माउ परची था पवनि ऐं परचाए वरी मदीने वारो पाण
जेकॾहिं मुस्तफ़ा उनखे सलाह ॾिए थो उहा माई मञी वञे थी उन पंहिंजे दिल जा ॾुख माफ़ करे ऐं उनखे बख़्श करे छॾे थी पोइ साईं जन ख़ुदि फरमाइनि था त या ग़ुलाम ओ छोकिरा पढ़ कलमो त मां ॿुधां मुस्तफ़ा करीम जे अॻियां उहो कलमो पढ़े थो कलमो पढ़ंदे दम परवाह सो अॼु तव्हां बि मूंसां अहद कयो जेकॾहिं तव्हां पुट आहियो त पंहिंजे पीउ जी दिलि न रजाईंदो जेकॾहिं तव्हां पीउ आहियो बच्चनि को ग़लतियूं थी वियूं आहिनि कुसूर कोताहियूं थी वियूं आहिनि मां सिफारिश थो कयां बख़्श करे छॾियो तव्हां जो बच्चो जॾहिं बाहि में सड़े त तव्हांजी दिलि सही न सघंदी जेकॾहिं उनखे ग़लती थी वई आहे तव्हां उनखे बख़्श कयो छा इन ॻाल्हि में को आहे मुंहिंजी फर्मा बरदारी कंदो ये रिवायत इमाम इस्बहानी आंदी है त हजरत अव्वाम बिन होशब रज़ी अल्लाह तआला अन्हु तो चवे त नज़लतु मरतन हय्यन व इन्नी जानिबिन ज़ालिकल हय्य मक़बरतुन हजरत अव्वाम बिन होशब रज़ी अल्लाह तआला अन्हु तो चवे त हिकड़े ॻोठ में वियुसि ॻोठ जे पासे खां कब्रिस्तान हुयो जेॾीमहिल टेपारी जो टाइम थियो टेपारी खां पोइ उन मां मूं ॾिठो त हिकिड़ी क़बर हुई उन मक़बरे में कब्रिस्तान में हिकिड़ी क़बर हुई जेका उहा क़बर हीअं फाटी पई ऐं उन फखरज रजुलुन रअसुहु रअसुल हिमार व जसदुहु जसदु इंसान उन क़बर जो खुली उन मां हिकिड़ो माण्हू निकितो जंहिंजो जिस्म माण्हू जहिड़ो हो मुंडी गॾ जहिड़ी मुंडी गॾ जहिड़ी माण्हू जहिड़ो क़बर मां ॿाहिरि निकिरी ऐं ईअं हिंगूं ॾियणु शुरू कयईं जीअं गॾ हिंगूं ॾींदो हज़रत अवाम बिन होशब तो चवे त मूंखे अजब लॻो त अजीब ॻाल्हि आहे जो ही इंसान क़बर में मरी वियो आहे वरी क़बर मां मुंडी ॿाहिरि थी निकिरे ऐं ही गॾ वांगुरु हिंगूं थो ॾिए पोइ फरमाए थो त मां ने क़बर जे वेझो वियुसि उते ॾिठुमि त हिकिड़ी कुराड़ी औरत आहे जेका पंहिंजा वार पई ठाहे पंहिंजा वार पई सिधा करे पोइ मूं ने औरत खां पुछो त अमा ही छा ॻाल्हि आहे ही गॾ जो आवाज़ थो अचे ही क़बर मां ॿाहिरि निकितो आहे इन जो किसो छा आहे पोइ उन माई मूंखे ॿुधायो त इहो जेको क़बर वारो आहे न इहो शराब पीअंदो हुयो इहो फकान यशरबुल खम्र शराब पीअंदो हो फैदा राह तक़ूल लहू उम्मुहु या बुनय्य तक़िल्लाह इला मता तशरब हादल खम्र वो मां उनके चंदी पुत्र छड शराब के पुत्र छड नशे के बच्चा केसी ताईं शराब पींदे पुत्र छड या बुरी आदत आ पुत्र छड इन गाल के त पो मां के चंदो अम्मा तू त गड्ढ वांगुर हिंगू थी मां चवंदी हुअसि बच्चा ईअं न कर शराब छॾ बच्चा या बुरी आदत आ छॾ त मां खे चवंदो अम्मा तू त गड्ढ वांगुर हिंगू थी दी बस इहो मां खे ये लफ़्ज़ चवंदो अॼु इन जो क़बर में इहो हाल आहे जो क़बर खां मुंडी कढी ऐं ईअं गॾ वांगुरु हिंगू थो ॾिए जो मां खे इहे लफ़्ज़ इन चया जे अबो अमड़ गुज़ारे विया अथव त उन्हनि जे क़बरुनि ते वञो कुल शरीफ़ पढ़ी बख़्शोन 7 जुमा लागी तो पीउ मां जे क़बर ते वञो न उन्हनि जो रूह राज़ी थी वई दुनिया में ख़िदमत न करे सघियो दुनिया में फर्मा बरदारी न करे सघियो विछड़ी विया जुदा थी विया हाणे कुल पढ़ी बख़्शोन नफ़िल पढ़ी उन जे रूह खे ईसाले सवाब कयो क़बर ते वञो 7 जुमा लागी तो क़बर ते वञी कुल शरीफ़ पढ़ी उन्हनि जे हक़ में दुआ घुरो उन्हनि जा रूह ख़ुशि थी वेंदा
जेकॾहिं पीउ मां चेरा आहिनि त पहिरीं हितां वञो न जलसे मंझूं त वञी पीउ खां माफ़ी वठिजो, वञी मां खां अमा मूंखां के ग़लतियूं थी हुजनि मूंखे माफ़ कजे, मां अॼु हदीसूं ॿुधी आयो आहियां, अमा मूंखे बख़्श कजे, मुंहिंजूं ग़लतियूं कुसूर मूंखे माफ़ कजे, अॻिते जे लाइ वरी सिधा थी हलंदव, पीउ मां जा फर्मा बरदार ख़िदमत गुज़ार थी हलंदव। छा इहा ॻाल्हि तव्हांखे क़बूल आहे? छा तव्हां इन ॻाल्हि जे मथां अमल कंदव? बारकल्लाहु ली व लकुम फिल क़ुरानिल अज़ीम। अल्लाह करीम जल शानो शाल असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ ॾिए। रब करीम असांखे पीउ माउ जी फर्मा बरदारी जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। इंशा अल्लाह ताला ईंदड़ महीने में बि जलसो जारी हूंदो। ही ॿियो आचर मां हुजां या न हुजां, तव्हांखे ही जलसो घुसाइणो नाहे। मुंहिंजो साजन साईं वेठो आहे, सम्झो था। ऐं जेकी करमपुर शरीफ़ जंहिंखे वेझो लॻे थी, करमपुर जी ॿारी न घुसाईंदो। ऐं साईं ज़मान साईं जो वरी इंशा अल्लाह आस्थानो आहे, उते बि तव्हां अचवञ रखंदव। या यार ज़िंदा मुलाक़ात बाक़ी इंशा अल्लाह ईंदड़ जेको जलसो हूंदो इहा अॼु तव्हांजे लाइ हरमैन शरीफ़नि में दुआगो हूंदो इंशा अल्लाह। त तव्हांखे हीअ महफ़िल हीअ मजलिस घुसाइणी न आहे जेसीं सिरीअ में साह आहे।